नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण, हर तरह जी तारीफ़, हर तरह जी साराह उन करीम रब जल्ल जलालहु जे लाइ जेको वाक़ई असल में तमाम वाखाण जो साराह जो हक़दार आहे, उहो ई इबादत जो हक़दार आहे, उहो ई ख़ालिक़, उहो ई मालिक, उहो ई क़ादिर मुतलक़ आहे। ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी समूरनि नबियनि रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगूरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, अॼु असां जीअं असांजो सिलसिलो हली रहियो त प्रोग्रामनि में कुझु बहितरीनु मशवरा आॾो आया जेके असांखे वणिया बि सही ऐं ॻाल्हि सुठी बि लॻी। सो मतिलबु सुवालु इहो त तव्हां मुसलमाननि जी तरबियत करियो था, नंढपण खां वठी जवानी खां वठी पौढ़ाइप ताईं। हीउ प्रोग्राम जेको आहे रोशनी जी वाट, हीउ तरबियती प्रोग्राम आहे, त तव्हां इब्तिदा छो छॾे ॾिनी आहे? बुनियादी जेकी तालीम आहे उहो छो छॾे ॾिनी आहे? कहिड़ी? उहो बुनियादी तालीम इहा आहे त तव्हां क़ौम खे वज़ू त सेखारियो, गुस्ल त सेखारियो। यार वाक़ई इहा तमामु भली ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। छो त मूं केतिरा ई नमाज़ी बेनमाज़ी अहिड़ा ॾिठा आहिनि जेके वज़ू न अचण जे करे मस्जिद न आहिनि ईंदा, जो वज़ू करणु नथो अचे, मस्जिद वञूं मथां असांजे माण्हू ठठोली कनि, तंहिंजे करे बसि उतां ई निकिरी ॿाहिरि हली वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां अॼु फ़ैसिलो कयोसीं त अॼु असां वज़ू जा अहकाम, त वज़ू कहिड़ियूं शयूं हिन में लाज़मी आहिनि, कहिड़ियूं शयूं मुस्तहब आहिनि, कहिड़ियूं शयूं सुन्नत आहिनि, ऐं कीअं वज़ू जो तरीक़ेकार आहे बाज़ाब्ता, ऐं इन जा प्रैक्टिकल कीअं आहे, इन जा अज़कार कहिड़ा आहिनि, वग़ैरह वग़ैरह। कहिड़ा कहिड़ा मामलात आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं करण सां वज़ू टुटी पवंदो, कहिड़ियूं शयूं करण सां वज़ू थी पवंदो, फ़र्ज़ केतिरा आहिनि, ऐं वग़ैरह जेके बि मामलात आहिनि समूरा इंशाअल्लाह तबारक व तआला असां इन समूरी फ़िक़ही महफ़िल आहे जो कि फ़िक़्ह सां ताल्लुक़ रखे थी पई, जेके असांजा इन इहा मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ बाज़ाब्ता उहो आलिम घुरिजे। हर आलिम न ॻाल्हाए सघंदो फ़िक़्ह जे मसइलनि ते, उहो ई ॻाल्हाए सघंदो जंहिंजो दारुल इफ़्ता सां या तख़सुस फ़िल फ़िक़्ह सां ताल्लुक़ हुजे थो। तंहिंजे करे असां सिंध जेके बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जेके माशाअल्लाह दारुल इफ़्ता में फ़तवा नवीसी जो कमु करे रहिया आहिनि। अल्लामा सलाहुद्दीन मरी साहब खेनि ऐं पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। अस्सलामु अलैकुम। अव्हां जी महिरबानी सां अव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। ऐं ॿियो हिकु नौजवान सना ख़ान जेके माशाअल्लाह दर्स निज़ामी बि करे रहिया आहिनि। अलाह कंदो उहो ॾींहुं ईंदो जंहिं इहे बि आलिम तयारु थी वेंदा ऐं असांजे प्रोग्राम में अची करे इल्म दीन जा जेके आहिनि गुलड़ा निछावर कंदा। सो हींअर शागिर्द आहिनि ऐं नातख़्वान बि आहिनि। अव्हां जा उन्हनि जो बि तारुफ़ करायां, मोहतरम हमज़ा क़ासिमी साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। आपका शुक्रिया आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाए। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही है त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त हमज़ा क़ासिमीअ खां नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जो शरफ़ हासिल करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। ज़गे मुक़द्दर हुज़ूर हक़ से सलाम आया, पयाम आया। ज़गे मुक़द्दर हुज़ूर हक़ से सलाम आया, पयाम आया। झुकाओ नज़रे बिछाओ पल के अदब का आला मकाम आया। ये कौन से
کفن لپیٹے چلا ہے الفت کے راستے پہ، یہ کون سے کفن لپیٹے چلا ہے الفت کے راستے پہ، فرشتے غیرت سے تک رہے ہیں، یہ کون سی احترام آیا، فرشتے غیرت سے تک رہے ہیں، یہ کون سی احترام آیا، زگے مقدس حضور حق سے سلام آیا، پیام آیا، فضا میں لبیک کی صدائیں، ظفر شتائے عرش گونجتی گئیں، فضا میں لبیک کی صدائیں، ظفر شتائے عرش گونجتی گئیں، ہر ایک قربان ہو رہا ہے، زبان پہ یہ کس کا نام آیا، ہر ایک قربان ہو رہا ہے، زبان پہ یہ کس کا نام آیا، زہے مقدس حضور حق سے سلام آیا، پیام آیا، یہ راگ حق ہے سنبھل کے چلنا، یہاں ہے منزل قدم قدم پر، یہ راگ حق ہے سنبھل کے چلنا، یہاں ہے منزل قدم قدم پہ، پہنچنا در پہ تو کہنا کا سلام لیجے غلام آیا، پہنچنا در پہ تو کہنا کا سلام لیجے غلام آیا، زگے مقدس حضور حق سے سلام آیا، پیام آیا، جھکاؤ نظریں بچھاؤ پر کے ادب کا مقام آیا۔ ماشاءاللہ تبارک و تعالی محترم حمزہ قاسمی صاحب بہترین انداز میں نعت رسول پاک صلی اللہ علیہ وسلم پیش کرنے کی سعادت حاصل کئی۔ دعا ہے اللہ تبارک و تعالی حمزہ قاسمی جی آواز میں ودیک برکتوں عطا فرمائے۔ سو ناظرین اچو تو مفتی صاحب سے اجو کے موضوع تے گفتگو جو آغاز کریوں۔ علامہ صاحب، وضو شرعی اصطلاح میں وضو چھا کے چیجے، قرآن و حدیث میں چھا فرمائے ہوئے؟ الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم،
قال اللہ تبارک و تعالی فی القرآن المجید والفرقان الحمید یا ایہا الذین آمنوا اذا قمتم الی الصلاة فاغسلوا وجوہکم وایدیکم الی المرافق وامسحوا برؤوسکم وارجلکم الی الکعبین آمنت باللہ صدق اللہ العلی العظیم وصدق رسولہ النبی الکریم۔ سب کھاں پہریاں یاد رہے اللہ تبارک و تعالی کچھ عبادتن جی ادائیگی جے لائے جسم جے کچھ مخصوص عضون کے پاک رکھن جو حکم ॾिनो आहे जंहिंखे शरीयत जी इस्तिलाह में वुज़ू सां ताबीर कयो वेंदो आहे। त हिते यादि रहे जेकॾहिं वुज़ू वाव सां ज़म्मा यानी पेश सां गॾु हूंदो त इन चइबो आहे वुज़ू जे अमल खे चइबो आहे वुज़ू। पर जेकॾहिं ज़बर हूंदी त इन मां मुराद आहे वुज़ूअ जो पाणी। त यानी ज़बर ऐं पेश सां अरबी त वसी ज़बान आहे, ज़बर ऐं ज़ेर सां माना तब्दील थी वेंदी आहे। त वुज़ू यानी वुज़ू जो जेको अमल हुनखे चइबो आहे यानी कि वुज़ू पेश सां जेको आहे उहो आहे इन अमल सां, इहो अमल आहे। ऐं वज़ू जीअं आम तौर ते असां सिंधी ॿोली में वज़ू करे अचां त इन वज़ू जी माना छा आहे? वज़ू जे पाणी, जो पाणी वज़ू लाइ खयो वेंदो आहे, पाणी हूंदो आहे इनखे वज़ू वज़ू चइबो आहे। अच्छा, त घणा इन में फ़र्क़ु न कंदा आहिनि त वज़ू मां वुज़ू अवाम ते एॾी पकड़ बि न आहे जी न हिकिड़ी ख़वास जे लाइ इहा ॻाल्हि हा ईअं त आहे। त इहो छा आहे वुज़ू जेको तव्हां वुज़ू जे हवाले सां सवाल इरशाद फरमायो त क़ुरान अज़ीम में अल्लाह तबारक ताला जेकी आयत सॻोरी इरशाद फरमाई जेका मां अर्ज़ु कई या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदीयकुम, ए ईमान वारो जॾहिं तव्हां नमाज़ जो इरादो रखो त सभ खां पहिरियां तव्हां अॻिते पूरी आयत आहे त वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम इलल काबैन। त टे उज़वनि जो इन आयत सॻोरी में धोअण जो हुकुम आहे ऐं हिक जो वरी मसह जो हुकुम आहे। टे जीअं मुंहुं धोअणु फरमायो, तव्हां जॾहिं नमाज़ जे लाइ इरादो रखो त पंहिंजे मुंहं खे धोओ ऐं ॿिन्ही हथनि खे ठूंठियुनि समेत धो। मुंहं मां मुराद चेहरे खे धो, ठीकु, चेहरे खे धो ऐं ठूंठियुनि समेत धोअणु। ऐं टियों जेको आहे वमसहू बिरुऊसिकुम, पंहिंजे सर खे यानी मथे जो मसह कयो। ऐं सिंधीअ में मखण काशे मख बि आहे, मखजण मतिलबु मुराद जी मसह आहे जी। चौथों जो फरमायो वियो त इहो वरी ॿई पेर भेॾियुनि या टिणियुनि समेत जेको धो। कुझु इलाइक़नि में इनखे टिणियूं चइबो आहे, कुझु इलाइक़नि में इनखे भेॾी चइबो आहे जी। त इन आयत सॻोरी मां मतिलबु वुज़ू जो कॉन्सेप्ट असांखे मिले थो। ऐं इन मां उलमा करम फरमाइनि था त साबित आहे टे शयूं मतिलबु गुस्ल जीअं धोअण सां जो तालुक़ु आहे ऐं हिकिड़ी जो जेको तालुक़ु आहे मसह सां आहे। त इन आयत सॻोरी जेकॾहिं सभ खां पहिरियां त को बि इंसानु अमल कंदो आहे त उन अच्छा पहिरीं छा फरमायो वियो त अॻु में छा धो? पहिरीं आयत छा आहे क़ुरान पाक जी? या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इलस्सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम, फ़ग़सिलू वुजूहकुम, पहिरीं चेहरो धोअणु फ़र्ज़ आहे जी। ॿियो फ़र्ज़ छा फरमायो वियो? वअयदीयकुम हा इलल मराफ़िक़, इलल मराफ़िक़, ठूठुनि समेत धो, ठूठुनि समेत ॿई बाहूं धोअणु ॿियो फ़र्ज़ आहे। ॿियो वरी वमसहू रुऊसिकुम माना मथे जो मसह कयो, मखजण हथ आलो करे मखे छॾिजे, ठीकु। टियों फ़र्ज़ वमसहू अॻिते वरी अर्जुलकुम इलल काबैन, अर्जुलकुम इलल काबैन माना पेर भेॾियुनि या टिड़ियुनि समेत धोअणु। ये चार फ़र्ज़ क़ुरान जे अंदरि मौजूदु आहे। त इन मां इहो साबित आहे। ऐं जेकॾहिं मां अर्ज़ु पियो कयां त सभ खां पहिरियां जेकॾहिं असां कंहिं बि अमल जे लाइ इंसानु ईंदो आहे त उन जी जेकॾहिं फ़ज़ीलत बयानु कई वेंदी आहे त इंसान खे उन अमल करण में दिलचस्पी वधी वेंदी आहे। त इन जी जेकॾहिं हूअं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हर अमल जेको आहे न मतिलबु इंसानु अखि ॿूटे करे उन में का न का हिकमत ज़रूरु आहे। पर तॾहिं बि मतिलबु जेकॾहिं वरी ॻाल्हि मूंखे यादि अचे वई जी, कंहिं ज़बरदस्त ॻाल्हि कई, एॾी मज़ेदार, मूंखे ॾाढो मज़ो आयो, ॿुधंदड़नि खे मज़ो ईंदो। कंहिं आलिम साहिब खां पुछियो त साईं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो जो जन्नत वञण जो मूंखे शौक़ु थिए, ॾाढो शौक़ु थिए। पाण फरमायूं त जन्नत में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हूंदा, उहो मस्तु थी वियो। अचे साईं अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾी, माना उहे साईं हूंदा जी, हा जन्नत में हूंदा, तंहिंजे करे तव्हां बि जन्नत जी तयारी कयो, सोने जो दीदार कंदव। सो हाणे तव्हां जेको फरमायो इन ते मूंखे ॻाल्हि यादि आई त सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त मदीने वारे साईं वुज़ू कयो आहे। बिल्कुलु सुभान अल्लाह। पर तॾहिं बि जेकर असां अहादीस मुबारक जो जेको मुतालो कयूं त कसीर अहिड़ियूं अहादीस आहिनि जेके वाज़े तौर ते दलाल कनि उन जी फ़ज़ीलत ते। जीअं हिकु सहीहैन में रिवायत मौजूदु आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत खे इन हालत में घुरायो वेंदो जो उन जा आसार वुज़ू जेके चमकंदा हूंदा। वुज़ू जा आसार यानी जंहिं वुज़ू में जंहिं उज़वनि खे धोतो वेंदो आहे उहे उन जा चमकंदा हूंदा। पोइ हुज़ूर फरमायो तव्हां जेको चाहे इन चमक खे वधाए।
त इन में मतिलबु हिकु शर्फ़ जी अलामत आहे जो पूरी उम्मतूं जॾहिं उते गॾु हूंदियूं हुज़ूर जी उम्मत जॾहिं ईंदी हुन जा वुज़ू जेके जंहिं चेहरा बि चमकंदा, मथा बि चमकंदा, ठुठुनि समेत ॿाहूं बि चमकंदियूं, पेर टिणियुनि यानी भेॾुनि समेत चमकंदा। छा त मज़ो हूंदो। वाह वाह वाह। छो? उहो इन जे करे जो अल्लाह तबारक व तआला फरमायो कुंतुम खैर उम्मतुन उखरिजत लिन्नास, अहिड़ो शरफ़ अता फरमाए छॾियईं आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु नबी सुहिणा, सभु नबी भला, उन जूं उम्मतूं बि भलियूं जन ईमान आंदो, मगर तव्हां सभिनी मंझां बहितर आहियो। बाक़ी क़यामत वारे ॾींहं जो ईअं चमकंदा अचनि। सुभान अल्लाह। इहो शर्फ़ जी ॻाल्हि आहे। ॿी हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु तआला ने फरमाया जेको उहो शख़्स सर्दीअ में कामिल वुज़ू करे उनखे ॿीणो सवाबु मिलंदो। वाह। त मतिलबु छा आहे थधि बि हुजे, सियारो फजर जी नमाज़ हुजे, इशा जी नमाज़, कामिल वुज़ू करे, हिकु हूंदो आहे इंसान मतिलबु जान, त ॿियो कामिल वुज़ू यानी शरीयत जेके माना डिमांड रखी आहे जीअं वुज़ू करणु खपे उन जे मुताबिक़ जेकॾहिं वुज़ू को शख़्स कंदो त उनखे ॿीणो सवाबु ॾिनो वेंदो। छाजे करे फरमाईंदा आहिनि उलमा इकराम त जंहिं अमल में जेतिरी वधीक मशक़त हूंदी, तकलीफ़ हूंदी, उन जे अमल जे वरी अजर खे वधायो वेंदो आहे। दुनिया में जेको अमल जेॾो ॾुखियो हूंदो, तकलीफ़ ईंदी, उहो क़यामत ॾींहुं मीज़ान अमल में पलड़े में वज़नी वज़नायत हूंदो। सुभान अल्लाह। ऐं तरीक़े हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे नबी रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया तव्हां मां जेको शख़्स वुज़ू करे उनखे घुरिजे उहो कामिल वुज़ू करे, ऐं कामिल वुज़ू करण खां बाद में उहो ईअं पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। मैं उन शख़्स जे लाइ जन्नत जे दरवाज़नि खे खोलियो वेंदो आहे। त छा आहे वुज़ू खां बाद में इहो अमल करण सां। ऐं हिकु हदीस मूंखे ॿी यादि अचे, इहो वुज़ू खां पोइ जेके अमाल आहिनि इहे थोरो वरी रिपीट कजो। असल में वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन नंढड़ो ब्रेक आहे, असां ब्रेक त वठूं था पर तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त छॾे न वञो। वफ़ादार उहो आहे जेको तोड़ निभाए। हीउ पूरो प्रोग्राम ॾिसण सां तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। कम अज़ कम वुज़ू जा फ़राइज़ ऐं वुज़ू जा वाजिबात ऐं सुन्नतूं सभु जेकॾहिं पूरियूं थी वियूं न, तव्हांजो वुज़ू कामिल थी वियो त नमाज़ कंप्लीट थींदी इंशाअल्लाह। बसि चंद लम्हनि जो वक़फ़ो आहे, असां इजो था वापसि वरूं ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं तमामु अहम ऐं लाज़मी ऐं बहितरीन ऐं तमामु हिकिड़ो ज़बरदस्त मौज़ू आहे वुज़ू जा अहकाम। मुफ़्ती साहब इरशाद फरमा रहिया। जी आलम साहब तव्हां फरमायो पिया त नमाज़ वुज़ू खां बाद जेकॾहिं कलमो पढ़े वज़ाइफ़ कहिड़ा कहिड़ा थोरो उनजी वज़ाहत फरमायो। अच्छा जेके ॿी आहे त सभु पर मां अर्ज़ु कंदुसि मां मुफ़्ती न आहियां त शायदि तव्हां खां सबक़त लिसान जी करे मुफ़्ती थियां तव्हां हुस्न ज़न दुआ कयो थियां, पर मां आलिम जेकॾहिं चयो त इहो मुला बहितरु रहंदो। त मां अर्ज़ु करे रहियोसि त हदीस मुबारक में हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला फरमाईंदा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो तव्हां मां जो शख़्स वुज़ू करे उहो कामिल वुज़ू करे, सुठो वुज़ू करे, उन खां बाद में इहो पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल, उन शख़्स जे लाइ जन्नत जे दरवाज़नि खे खोलियो वेंदो आहे। त इहा बज़ाहिर जेके ॾिसूं त हिकु नंढिड़ो अमल आहे पर फज़ीलत केॾी हुन जे लाइ आहे। अदायगी में त सफ़ा टाइम कोन थो लॻे जी, पर इनाम एॾो वॾो। ऐं हिकु ॿी मां अर्ज़ु कई ॿी हदीस यादि अची हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो हिकु सहाबी फरमाईंदा हिकु सुबुह हुज़ूर अलैहिस्सलातु हज़रत बिलाल खे घुरायो, ए बिलाल तूं कहिड़ो अमल कंदो आहीं जो अॼु राति मूं जन्नत में तुंहिंजे कदमनि जो आवाज़ु पाण खां अॻिते मूं ॾिठो त मूंखां अॻिते तूं वञी रहियो आहीं। त हज़रत बिलाल त अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मां इहो अमल कंदो आहियां जो जॾहिं बि अज़ान ॾींदो आहियां अज़ान खां बाद में निमाज़ जूं बरकातूं पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं बि मुंहिंजो वुज़ू टुटी पवंदो आहे मां वरी फ़ौरन वुज़ू कंदो आहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ॿुधी करे इरशाद फरमाया इन ई जे करे मतिलबु तस्दीक अची त इहो ई तुंहिंजो अमल जी तस्दीक जी मोहर लॻी वई त जंहिंजो वुज़ू टुटी पवे हिकदमि ॿीहर वुज़ू करे उहो जन्नत में घुमंदो वतो हूंदो। सुभान अल्लाह। त इन खां अलावा मतिलबु असांजो टाइम तमामु थोरो आहे, खोड़ सारियूं हदीस मुबारक आहिनि जंहिंमें वुज़ू जे वाज़े तौर ते दलाल कनि थियूं। माशा अल्लाह। सो मुफ़्ती साहब हाणे वुज़ू जी शरई हैसियत बि बयानु करियो ताकी पोइ वरी असां वुज़ू जे फ़राइज़ ऐं वुज़ू जे जेको आहे सो वग़ैरह वग़ैरह सुन्नतुनि ते बि ईंदासीं। पहिरीं तव्हां शरई हैसियत जेका सभ खां पहिरियों उलमा किराम फरमाईंदा आहिनि वुज़ू कॾहिं फ़र्ज़ु बि हूंदी आहे ऐं कॾहिं वाजिबु ऐं कॾहिं मुस्तहब या सुन्नत हूंदी आहे। हाणे फ़र्ज़ु कॾहिं हूंदी आहे जीअं नमाज़ जे लाइ ऐं हर जाइज़ सजदे जे लाइ ऐं बिला हाइल क़ुरान मजीद खे हथु लाहिण जे लाइ या वुज़ू करणु फ़र्ज़ु हूंदो आहे। त
त जीअं नमाज़ पढ़ण जे लाइ ॿियो शर्त आहे। थोरो आसान ॿोली में ॻाल्हायो साईं, बिला हाइल मस करणु थोरो वज़ाहत मतिलबु जीअं क़ुर पाक आहे त उनखे डायरेक्ट हथु लाहिण जे लाइ सिधो सो यानी मुंहिंजे हथ में काग़ज़ आहे जेकॾहिं क़ुर जी आयत हुजे हा इनखे हथु लॻाइण लाइ छा करणो वज़ू करणु फ़र्ज़ु आहे, इन जे लाइ नमाज़ पढ़ण जे लाइ फ़र्ज़ु आहे। इहा आयत मां मुराद इहा ई ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, त इनखे इहो ई छुअनि जेके पाक हुजनि। ऐं ॿियो हर तरह जे जाइज़ सजदे जे लाइ, सजदे में हिन में चाहे नमाज़ जे लाइ हुजे, कहिड़ी नफ़िल हुजे यानी सुन्नत हुजे, सजदा शुकुर बि आहे त इन जे लाइ बि वज़ू ज़रूरी आहे। इन में मूंखे ॻाल्हि यादि आई सजदा तिलावत तिलावत बि अची त अक्सर जेके ग्राउंड में कुझु रांदीगर वग़ैरह जॾहिं को कारनामो सरंजाम ॾींदा आहिनि त उन बाद में फ़ौरन सजदे में हलिया वेंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ बि इहो ई हुकुम आहे त जेकॾहिं सजदा शुकुर बि आहे त उन जे लाइ बि वज़ू हुजणु ज़रूरी आहे। पर हिते हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि अची वई त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं ख़बर पई त अबू जहल मारियो वियो आहे त साईं जन सजदा शुकुर अदा कयो, त जॾहिं खां ख़ुशख़बरी मिले थी पई त सजदा शुकुर अदा करणु महबूबनि जी सुन्नत आहे, तंहिंजे करे इंसान खे जॾहिं बि का ख़ुशख़बरी मिले त हू अल्लाह जी बारगाह में झुकी वञे। उहा बिल्कुलु इहो हुकुम आहे त अल्लाह जी बारगाह में वेझो अचे झुके, पर इन जे लाइ शराइत बि हूंदा आहिनि न ज़रूरी आहे। त उलमा वाक़इदा वाज़े तौर ते लिखियो आहे। ऐं ॿियो जी मां ज़िक्र कयो त इस्तक़बाल क़िबला बि ज़रूरी आहे, जी जी बिल्कुलु, यानी कि काबे ॾे मुंहुं जे लाइ उन जाने काॾे सजदो करे न काबे जे लाइ नियत हुजे त अल्लाह खे सजदो थो कयां न उहो त सही करे पोइ जेकर ईअं इंसान ॾिसे पोइ गोया पंहिंजी थो हलाए त ईअं त जीअं क़ुर में फरमायो त जंहिं तरफ़ तव्हां वेंदो अल्लाह उन तरफ़ ई अल्लाह जी रहमत तव्हां ॾे ईंदी, पर मतिलबु तॾहिं बि असांखे नमाज़ जो जेको हुकुम आहे काबिला जे तरफ़ त ईअं त इन जे हवाले सां मतिलबु इहे शराइत जेके आहिनि त इन्हनि में इहे लिहाज़ उन्हनि जो रखियो वेंदो। त इहो ॿियो वरी जेको मां अर्ज़ु कयो त क़ुर मजीद खे जॾहिं डायरेक्ट हथु लाहियो वञे त उनखे उन जे लाइ बि वज़ू करणु लाज़िम आहे। लाज़िम डायरेक्ट मतिलबु जीअं जुज़दान में न आहे, कपिड़े में विढ़ियल न आहे, त ईअं आहे क़ुर पाक पियो आहे त उनखे हथु लाहिण जे लाइ त उहो त वज़ू करणु लाज़िम आहे। ऐं ॿियो वरी तवाफ़ करण जे लाइ, तवाफ़ करण जे लाइ उलमा इकराम फरमाइनि था त काबतुल्लाह तवाफ़ करण जे लाइ वज़ू करणु वाजिब जो दर्जो रखे थो, वाजिब। ऐं इन खां अलावा फरमाइनि जेके मक़ामात आहिनि वज़ू वग़ैरह करण जा, वज़ू जो दर्स या तालीम ॾिनी वई आहे उन्हनि मक़ामात ते या त सुन्नत हूंदी या वरी मुस्तहब हूंदी वज़ू। त इहे टे कैटेगरियूं आहिनि, फ़र्ज़ु हूंदी या वाजिब हूंदी या वरी मुस्तहब। मुफ़्ती साहब मां चाहींदुसि त नमाज़ जो वज़ू जो प्रैक्टिकल करे ॾेखारियो, सभ खां पहिरीं छा करणु घुरिजे, तव्हां माना उन सां गॾु मुस्तहबात सुन्नतूं तव्हां सां इहो थींदो असांखे फ़ाइदो असांजे साम्हूं नाज़रीन खे त वज़ू जी शुरूआति कीअं कजे एंड किथे कजे, उहो तव्हां भली जेको आहे सो ॾंदड़ खां वठी गुरड़ी खां वठी सॼो प्रैक्टिकल ॿुधायो ताकी इहो तव्हांजे लाइ सवाबु जारिया थींदो, नाज़रीन साम्हूं जे लाइ इस्लाह जो ज़रियो तमामु। इन में वज़ू करण जे लाइ सभ खां पहिरियां इहो ज़हन में रखे त उन में 4 फ़राइज़ बि हूंदा आहिनि ऐं कुझु सुनतूं हूंदा आहिनि, मुस्तहबात जेकॾहिं उहो त अलॻि लिस्ट आहे। मतिलबु मुख़्तसर जेको वज़ू जो तरीक़ो इहो आहे, सभ खां पहिरियां जे इंसान वज़ू करे त उहो इरादो नियत करे, नियत में साॻी ॻाल्हि मां तहारत हासिलु करण जे लाइ वज़ू करे रहियो आहियां, पाकी हासिलु करण जे लाइ, या मां इन लाइ वज़ू करे रहियो आहियां जे मां नमाज़ पढ़ण जे अहल छा लाइक़ु छा, त इहा या अल्लाह जी रिज़ा ऐं कुर्ब हासिलु करण जे लाइ मां मिसाल जे तौर ते गॾियल नियतूं नियत करियां थो मां वज़ू जी अल्लाह तबारक ताला जी रिज़ा जे ख़ातिर हुसूल सवाब जी नियत सां नमाज़ूं अदा करणु, तिलावत क़ुर पाक, ज़िक्रुल्लाह दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ ऐं पाण खे बावज़ू रहण जी सुन्नत अदा करे रहियो आहियां। जेतिरियूं सुन्नतूं वधीक जेतिरियूं नियतूं वधीक हूंदियूं सुठी नियत सां त मुस्तहब बि नेकी बणिजी वेंदो आहे। त हीअ त माना हिकिड़ी सुन्नत आहे, सो हिन में जेतिरियूं नियतूं वधीक हूंदियूं माना इरादो आहे त मां ज़िक्र बि कंदुमि त बावज़ू थी करे करियां, मां दुरूद पढ़ंदुमि बि बावज़ू थी करे, मां नमाज़ पढ़ंदुमि ज़ाहिर नमाज़ लाइ त लाज़मी आहे, तिलावत क़ुर लाइ बि लाज़मी आहे, पर जेकॾहिं छुहे ईअं बग़ैर वज़ू जे जेकॾहिं ईअं यादि ई पढ़े थो त उनमें त मना न आहे। हा तिलावत क़ुर मतिलबु जीअं इन में अची वज़ाहत तव्हां कई, हथु न लॻाए, हा यादि करण लाइ यादि ई पढ़े थो त उन लाइ वज़ू ज़रूरु न आहे, पर पोइ बि जेकॾहिं वज़ू करे जो एहतमाम करे थो त इहो अञा वधीक फ़ाइदो आहे। जी साईं, नियत चाहे दिलि जे पुख़्ते इरादे खे चइबो आहे, ज़बान सां चवणु ज़रूरी न आहे, चवणु मुस्तहब आहे, चवणु ज़रूरी न आहे, दिलि में नियत हुजे त मां हिननि ख़ातिर वज़ू करियां। उन खां बाद में उलमा इकराम फरमाईंदा अल्लाह तबारक ज़िक्र करणु ऐं उन जे लाइ अफ़ज़ल आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े, सुभान त ई तव्हां शुरू करे उन खां बाद में ॿई जॾहिं छा फरमायो वियो, जंहिं वज़ू जी इब्तिदा में बिस्मिल्लाह न कई उनजो वज़ू कामिल न आहे, ईअं अल्फाज़ बचंदा, मतिलबु उन सही तरह गोया वज़ू न कयो। ऐं इन खां बाद में पोइ जेकॾहिं बर्तन मां वज़ू करिजे लोटे वग़ैरह मां बदने वग़ैरह जी उन मां त फरमाईंदा आहिनि त सभ खां पहिरियां पंहिंजा ॿई हथ धोए, इन करे जे डायरेक्ट उन मां पाणी खणंदो त मुस्तमल पाणी थींदो ऐं मुस्तमल पाणी सां वरी वज़ू हथ न लॻाइणो, यानी बेवज़ू माण्हू जो को बि उज़वो
10 दर 10 पाणी खां घटि पाणी में यानी 10 थी कलील माए कलील जी उन खां घटि हुजे उन में आङुर पइजी वई समूरो पाणी मुस्तामिल थी वियो यानी हाणे सां वुज़ू ऐं गुस्ल न थींदो न थींदो त इन करे उन लाइ हुकुम आहे जेकॾहिं लोटे मां ई करे सो त उन खां पहिरियां पंहिंजा हथनि खे धोए उन खां बाद मुचनि ताईं हा ओसि ताईं धोए उन खां बाद में गुड़ियूं करे त जीअं आहे त 3 दफ़ा गुड़ियूं करे ऐं वरी मिसवाक ॾंदण हुजे ॾंदण में वज़ाहत फरमाईंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंजे मुंहं में सिमेल आहे बू आहे वात में उनजे लाइ सुनत मुअक्कद आहे त उहो ॾंदण करे ऐं जेकॾहिं इहो कंहिंसां मामूलो न आहे त पोइ उनजे लाइ सुनत गैर मुअक्कद आहे यानी जंहिंजे वात में बदबू आहे का शइ खाधी थी सिगरेट पीतो अथई चांहि पीअण सां बसा औकात सिमेल थी वेंदी आहे कंहिं बि क़िस्म जी बदबू आहे त पोइ ॾंदण करण जे लाइ सुनत मुअक्कद आहे यानी ताक़ीदी सुनत आहे ऐं जेकॾहिं बदबू न आहे वात में का बि त पोइ उनजे लाइ सुनत गैर मुअक्कद ताक़ीदी न आहे पर तॾहिं बि ॿिन्हिनि अजर मिलंदो हुज़ूर जो हदीस शरीफ़ ॾंदण वारी नमाज़ बग़ैर ॾंदण जे 70 गुना वधीक सवाब आहे हा इहो त पंहिंजी जॻह ते हीअ जेको असां शरई हैसियत बयान था कयूं बाक़ी हुज़ूर जे अमल मुबारक ते त को कलाम ई न आहे सुभान अल्लाह त इहो ॾंदण 3 गुड़ियूं अचूं उन खां बाद में नक खे पाणी ॾियणु 3 भेरा गुरड़ी थी वई 3 दफ़ा गुरड़ी उन खां पोइ 3 भेरा नक खे पाणी केतिरो चाढ़जे नक खे पाणी जीअं नरम हॾी ताईं जेके चवंदा आहिनि माना एतिरो बि छिकिजेसि न जो सफ़ा दिमाग़ में पहुची वञे त चङी तरह नक खे वरी साफ़ु करण में न अची वेंदो हाबियत जी उंगली सां उनखे साफ़ु करणु 3 दफ़ा त इहो उन खां बाद में जेको इहो थी वियो अमल उन खां बाद वरी मुंहुं धोअणु चहिरो किथां कयो चहिरो जेको आहे उलमा जेके बयानु फरमायो चहिरे हद जेका उमूमन जंहिंसां वार फुटंदा आहिनि आदत कंहिंखे वार न आहिनि जी गंज थी वई आहे त उहा अलॻि ॻाल्हि आहे पर फितरतनि जितां वार इब्तिदा हूंदी आहे उतां खां वठी हेठि जेकी ॾाढी खाड़ी जेकी हेठां जेको ॾंद आहिनि इन हेठां जेकी आहे ड्रेघ में इन खां हेसि ताईं ऐं वरी वेकर में हिकु कन जी जेकी पापड़ी लव चवंदा आहिनि छा इन खां वठी हेसि ताईं इहो छा आहे इन पूरे जो गोल जेको दाइरो आहे ॼमण खां वठी इन खाड़ी जे हेठां ताईं हिन कन जी पापड़ी खां हिन कन जी पापड़ी ताईं इहो इनखे चहिरो चइबो इहो धोअण पहिरियों फ़र्ज़ु आहे त इहो वरी इन में छा आहे हीअ जेकॾहिं कंहिंखे आहे त ॾाढ़ी में खिलाल बि सुनत अची वेंदो त ॾाढ़ी जो खिलाल करणु इन में अची वेंदो खिलाल कीअं थींदो आहे खिलाल मतिलबु जीअं आङुर जीअं आहिनि आङुर आली लॻी पिया उन खां त हीअं करे हणु त जीअं इहो सुनत मुबारक आहे त खिलाल करणु अॻिते अची करणु हिननि खे त इन खां खिलाल जी सुनत खिलाल जी हथनि में बि अची वियो 2 बजे अॻिते ईंदासीं इनशाला चहिरे धोअण खां बाद में हिते जेकॾहिं तव्हां पुछो त चहिरे में सभु उहे शयूं अची वेंदियूं जेकॾहिं को कंहिंखे ज़ेवर वग़ैरह पियो थो लाहे औरत ख़ासि तौर ते जेकॾहिं उहो सुराख आहे मतिलबु सुराख आहे जेकॾहिं वग़ैरह में त उहो ज़ेवर खे अॻिते पोइ ताकि तो पाणी गुज़रे पाणी गुज़ारणु लाज़िम आहे जेकॾहिं ढीलो आहे पाणी आराम सां गुज़री वञे त लाहिणु ज़रूरी न आहे पर जेकर लाहिणे बग़ैर पाणी पहुचंदो कोन त पोइ लाहिणु ज़रूरी आहे त इहो चहिरे जो हुकुम आहे ऐं उन खां बाद में फुली वग़ैरह पातल आहे त उहा लाहिजे त बहितर छो त फुली मथां चढ़ियल हूंदी आहे वरी अंदरि पाणी न वेंदो उहा लाहे करे पोइ वुज़ू कजे हा जी उन खां बाद में छा आहे 2 ॿाहूं धोअणु पहिरियां साॼे खां इब्तिदा करणु 3 दफ़ा धोअणु उन खां बाद में वरी खाॿो धोअणु त हर ठूठुनि समेत धोअणु ठूठियुनि ताईं समेत धोअणु एहतियात जेको थोरो मथे वियो त इहा वञे बहितर आहे पर सफ़ा ठूठियुनि ताईं बि न त का शइ रहिजी न वञे त हदीस मुबारक में त तव्हांखां जेतिरो थी सघे हिन चमक में इज़ाफ़ो फरमायो उन फरमायो त मतिलबु ईअं न जो वेसि ताईं बि धोए पर थोरो जेकॾहिं वधीक करे इन में एहतियात बि आहे ऐं बहितर बि इहो ई आहे त इहो ऐं इन में हिकु ॻाल्हि यादि अची त अक्सर हथनि में मतिलबु इहो धोअणु फ़र्ज़ु आहे त घणनि खे जाइज़ नाजाइज़ छला मुंडियूं धागा वग़ैरह अजीबो ग़रीब पातल हूंदा आहिनि इन्हनि में साॻियो हुकुम इहो ईंदो त जेकॾहिं इहे पर पाइणु जाइज़ नाजाइज़ उहा अलॻि ॻाल्हि आहे कड़ो पातल आहे या धागा पातल माना हिनखे अॻिते पोइते करणु जंहिंजे हेठां पाणी नथो पहुचे या प्लास्टिक जो को अहिड़ो शइ पातल आहे जेका अंदरि घिरी वियो आहे परे करणु या मुंडी या छलो पातल आहे त उनखे लाहियो त जीअं हेठां पाणी गुज़रे अक्सर असां ईअं ॾिठो आहे हिकु त मुंहिंजे साम्हूं जो आहे कमरा खे 2-2 3 मुंडियूं पातियूं सभु सफ़ा बिल्कुलु उनखे मूं अर्ज़ु कयो त मर्द जे लाइ सिर्फ़ु हिकु उहा चांदी जे उनजी बि शराइत आहिनि 4.5 मथां घटि हुजे हिकु नग वारी हुजे उहा पाइणु उन लाइ जाइज़ आहे तव्हां 2 पाती वेंदो निमाज़ लाइ हाणे वेंदो ऐं वरी त सख़्तु ई लॻी पियूं पर तॾहिं बि असां मतिलबु उहो न आहे जो केरु चई रहियो आहे त उनखे लाहे करे पाणी पहुचायूं फ़र्ज़ु आहे जीअं तव्हां पहिरियां शुरू में फरमायो त इहो निमाज़ खां मुक़दम आहे वुज़ू सही हूंदो तॾहिं ई निमाज़ थींदी त लिहाज़ा इहे जेके कड़ा वग़ैरह जेके पातल आहिनि त इहे जेकॾहिं सभ खां पहिरियां इहे त मर्द लाइ जाइज़ न आहिनि सवाइ हिकु मुंडी जेकी शराइत खां अलावा चांदी जी पर ॿिया जेके इहे पातल आहिनि इन्हनि में इहो हुकुम आहे जेकॾहिं एतिरा सख़्तु आहिनि जो लाहिण जे बग़ैर उन पाणी न पहुचंदो त लाहिणु फ़र्ज़ु आहे
पर जेकॾहिं त ढिला वज़ू न आहिनि, थींदो। न त वज़ू ज़ाहिर कोन थींदो, पाणी न वेंदो। जेके ढिला आहिनि त उनखे आराम सां मतिलबु लाहे अच्छा, इहे ॿ फ़र्ज़ थी पाणी विया। जी। उनखां बाद में इहे टिनि खां बाद में वरी मथे जो मसह करणु। चोथों हिसो मसह मसो करणु। कीअं कबो आहे, थोरो तरीक़े मसह जी हीअं जीअं मसह सभ खां पहिरां हथनि खे इशारो कजे त जिथां टे आङुरियूं जी खणी टे आङुरियूं पाण मिलाए करे उनखां बाद हितां खां पोइ ते छिकेसि ईअं इहे इमाम लाहे करे, इमाम टोपी लाहे जेको आहे करे लाहे करे वारनि खे जी वारनि ते पोइ इमाम लाहे करे ज़ाहिर आहे मथे न। उनखां बाद में वापसी में वरी हीअ कयो वेंदो, तिरियूं मिलाए तरियूं मिलाईंदो वेंदो। उनखां बाद हीअ जेको हीअ रही आहे उहा कननि जे सोराखनि में, इहो छा वरी सुनत मुस्तबन वेंदा आहे। पुठे पासे वरी अंगूठे जो रहियल आहे उहो पुठे पासे, ऐं जेको तरियुनि जो पोयों हिसो आहे उहो वरी गर्दन खां हितां लॻाए सघे त इहो सुनतूं गर्दन जो मसह बि कजे। सुभान अल्लाह। त इन में छा आहे चोथों हिसो फ़र्ज़ु अची वियो, ऐं उनखां बाद में पूरो मसह करणु वरी सुनत मुबारका में अची वियो। त इहे सभु शयूं हिन में अची वेंदियूं। उनखां बाद में जेको आहे उहो आहे वरी ॿिन्ही पेरनि खे जी चोथों या आख़िरी फ़र्ज़ु आहे ॿिन्हिनि पेरनि खे टिड़ियुनि समेत धोअणु। ऐं धोअण में बि इहो साॻियो अची वेंदो त वरी खिलाल करणु बि हिननि में सुनत करीमा आहे। ऐं इब्तिदा करणु हुनखां शुरू खां यानी साॼे पेर खां इब्तिदा करणु, ऐं उनखे खिलाल करण जो तरीक़ो आहे साॼे पेर पहिरियां इब्तिदा खाॿे जी इन खां हथ सां शुरू करे आख़िर ताईं मतिलबु हिन जो खिलाल बि कंदो रहे। इन में का बि शइ मतिलबु जीअं इन में धोअण में कुझु उज़व अहिड़ा हूंदा आहिनि जेसिताईं खिलाल न कजे ओसिताईं पाणी न वेंदो, ख़ासि करके जीअं पेरनि जूं आङुरियूं हूंदियूं आहिनि, ख़ासि करके सर्दी जी मौसमनि में। त उन में वरी ख़ासि खिलाल इन जे लाइ हिन में हिकमत आहे त जीअं आसानी सां पाणी पहुची वेंदो, इंसानु वरी वसवसे ॾे न वेंदो। त इन लाइ बहितरु इहो आहे। ऐं इन खां इलाही फ़राइज़ अची विया, सुनतूं त कसीर आहिनि पे दर पे मतिलबु। माशाअल्लाह मुफ़्ती साहब तमामु बहितरीनु अंदाज़ में वज़ू जो तरीक़ो अल्लामा साहब पेश कयो। असल में ही साईं जंहिंजी कसर नफ़्सी आहे, जेको फ़तवा नवीसी करे रहियो हुजे, फ़तवाऊं लिखी रहियो हुजे, मां साईं जन जूं तहरीरी फ़तवाऊं ॾिठियूं आहिनि। ज़ाहिर आहे जेको फ़तवा नवीसी जो कमु करे रहियो आहे इहा अलॻि ॻाल्हि आहे, त डिग्री मिलणु ॿी शइ आहे। बहरहाल साईं जन जेको मूंखे फरमायो त तव्हां मूंखे मुफ़्ती न चओ, सॾाइण बि शइ आहे, पर जेकॾहिं वाक़ई रियल ॾिठो वञे त साईं दारुल इफ्ता में फ़तवा नवीसी करे रहिया आहिनि। मां माज़रत थो चाहियां, मां अल्लामा साहब चवंदुसि तव्हांखे। सो नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वञूं, मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं अॼु असां वज़ू जे अहकाम ते अल्लामा साहब सां गुफ़्तगू करे रहिया आहियूं। मुफ़्ती साहब, असांखे इहो ॿुधायो त वज़ू टुटंदो कीअं, कहिड़ा शराइत आहिनि? पहिरियों त वज़ू टुटण खे त वठूं त पोइ असांखे वज़ू करण जो तरीक़ो बि सिखी वियासीं, फ़र्ज़नि जी बि ख़बर पइजी वई, नी प्रैक्टिकल में असांखे सुन्नतुनि मुस्तहबात जी बि ख़बर पइजी वई। हाणे असांखे इहो ॿुधायो त वज़ू टुटंदो कहिड़ी कहिड़ी शयुनि सां? वज़ू टुटण जा जेके उलमा कराम कसीर मतिलबु हिन जा बयानु कया आहिनि, जेके असबाब आहिनि उन में जेके अहम आहिनि। टाइम जी किलत जे करे मां सभ खां पहिरियां जेको सबीलेन यानी जेके नजास्त निकिरण जा मक़ामात आहिनि, उन मां कंहिं बि नजास्त जे निकिरण सां उन सां, ऐं ॿियो रीह यानी हवा जे ख़ारिज थियण सां बि वज़ू टुटी पवंदो आहे। इन खां अलावा जिस्म जे कंहिं बि जॻह तां खून यानी रत या पीप या ज़र्द जेको पाणी हूंदो आहे उनजो निकिरणु, यानी किथे बि को कंडो लॻो या कट अचे वियो ब्लेड सां, या सुई लॻी वई या कैंची लॻी वई चप मुछ ठाहींदे, उतां एतिरी रत निकिती जो वही हलण जेतिरी हुजे। मतिलबु उहो उसूल इहो आहे त जिस्म जे जेके कंहिं बि जिस्म तां रत हुजे या पीप वग़ैरह निकितो, फुरड़ी वग़ैरह जीअं अंबनि जे बोसां मां ॾोकान ॿार हिर्स करे खाईंदा आहिनि गरम गरम थधो करण खां, उहो फुरड़ियूं निकिरी उन फुरड़ीअ मंझां जेकॾहिं पीप वही हलियो जी। इन में मतिलबु मां अर्ज़ु करे रहियो उसूल त चाहे खून हुजे, पीप हुजे, ज़र्द पाणी निकिरे, ऐं सिर्फ़ु निकिरण सां मतिलबु वज़ू टुटण जो हुकुम न लॻायो वञे, बल्कि उन मक़ाम ॾांहुं वहण बि शर्त आहे जंहिं मक़ाम जो वज़ू या गुस्ल में धोअणु फ़र्ज़ु हुजे। हाणे मिसाल जे तौर ते जी, मिसाल जे अंदरि को ज़ख़्म थी वियो मगर रत ॿाहिरि न निकितो, अंदरि ई मतिलबु ख़बर आहे अलाह रत वहे थो, बावज़ू शख़्स आहे त उहो अञा बि बावज़ू ई आहे। हा, जेकॾहिं इहो ॿाहिरि निकिरी आयो कन जे जेको ज़ाहिरी हिसो आहे, इहो छा आहे वज़ू में त फ़र्ज़ु न आहे, पर गुस्ल में धोअण में फ़र्ज़ु आहे, त लिहाज़ा हाणे वज़ू टुटी पवंदो। ऐं हिते मिसाल हिन जॻह तां अच्छा कंहिं शख़्स ईअं कयो आहे, कन अक्सर माण्हू जेकॾहिं गर्मी घणी लॻण जे करे कन वहंदा आहिनि जी, उन मां पीप वग़ैरह बदबूदार रहंदी आहे, उन बदबू खां बचण जे लाइ उन कप अंदरि विझी छॾी आहे ताकी मस्जिद वञा थो बदबू ॿाहिरि न निकिरे, उनखे अतुर वग़ैरह हणी। हाणे इहा ख़बर त नथी पवे त उहो पीप जमा थियो आहे या नाहे निकितो, इन सूरत में वज़ू जे लाइ छा हुकुम? जेकॾहिं तव्हां उहे पाणी ॿुधायो त उनखे ख़बर न आहे जमा थियो आहे न, त बावज़ू हुनखे यकीन आहे
वज़ू टुटण महिल खे शक आहे त इहो उसूल आहे शक सां वज़ू न शक भॼंदो सां वज़ू न टुटंदो जेसीं यकीन थिएसि ऐं उहो शर्त आहे त जॾहिं कप ॿाहिरि हुजे अंदरि इंदरि आहे आली आहे त साॻियो अच्छा अंदरि अंदरि पई हुजे भली पई हुजे भरिजी वियो हुजे कन पीप सां त बि वज़ू न भॼंदो जेकॾहिं उनजो हिसो को ॿाहिरि ॿाहिरि निकिरी नथो अचे उनखे कप झलियूं बीठी अंदरि ई त उहा वज़ू न भॼंदो माशाअल्लाह ऐं मतिलबु इहो छा आहे त जिस्म जे उन मक़ामात ते वहणु ज़रूरी आहे ॿियो मिसाल अखि जे अंदरि ई मतिलबु को खून वग़ैरह आहे ॿाहिरि निकितो न आहे त उन सां वज़ू कोन टुटंदो ऐं ॿियो जीअं तव्हां मिसाल शुरू में न कंडो लॻो को कॾहिं शुगर जी टेस्ट लाइ मामूली रतो कढियो वेंदो आहे त इहे एतिरा रत न हूंदा आहिनि जंहिंमें सलाहियत हुजे जो वही बि सघनि हिकिड़ो टेपो जेकॾहिं निकिरे थो न वहण जेतिरो न हूंदो आहे तरी बीठो हा या वरी ॿी सूरत इहा आहे त मां हुनखे वहण ॾियां ई नथो थोरो निकिरे थो कपड़े उगी थो छॾियां या कपिड़े सां उगी थो छॾियां त पोइ छा थिए त पहिरियां त इहो आहे जेकॾहिं वहण जे मक़दार में न आहे त पहिरियों उसूल त इहो आहे उन सां वज़ू कोन भॼंदी जीअं सुई वग़ैरह नोक लॻी चाकू थोरो हल्को लॻो पर जीअं तव्हां सुवालु कयो त लिखतो ऐं बार बार उहो साफ़ु करे रहियो आहे त उनखे वहण ई कोन थो ॾिए त पोइ हाणे वरी एतबार कयो वेंदो त जेकॾहिं इहो साफ़ु बार बार न करे हा त छा एतिरो रतो थी वियो हो जेकॾहिं इनखे साफ़ु न करे हा त वहणु लॻे हा जेकॾहिं अंदरि दिलि में इहो गुमान ग़ालिबु थिएसि त एतिरो रतो थी वियो हो जेकॾहिं मां साफ़ु न कयां वहणु लॻे हा त वज़ू टुटी पवंदो जेकॾहिं न त वज़ू कोन टुटंदो त इहे हिकिड़ो त इहो ऐं इन खां अलावा वरी जेकॾहिं बेहोशी में इंसान खे ख़बर न हूंदी आहे त इहो बेहोशी बि हिकु सबबु आहे वज़ू जे टुटण जो इन खां अलावा कन जी तव्हां ॿुधायो कन हुजे या अखियूं हुजे या दुन वग़ैरह आहे इन मां जेकॾहिं बीमारी जे करे जेकॾहिं को पाणी निकिरे थो त उहो बि उन सां बि वज़ू टुटी पवंदो अखियूं जीअं रोअनि थियूं ॻोढ़ा वहनि था उन्हनि ॻोढ़नि सां वज़ू भॼंदो न आम ॻोढ़ा जेके हूंदा आहिनि रोअण जे करे आशो बि चशम आहे उहे बीमारी जे करे उथी पई आहे दाणो आहे को ॿियो दाणो आहे या आनड़ी निकिरी पवंदी आहे वरी उहा फिसी पई त पोइ उन मां पीप निकिरी आयो हा उन सां जेकॾहिं इहो निकिरी आयो त पोइ उन सां वज़ू भॼी पवंदो बाक़ी नॉर्मल जेकॾहिं पाणी गुसुल जीअं इहो अखियुनि मां पाणी वहे थो त गाॾी हलाईंदे हवा जे ज़रिए कंहिं बि ज़रिए त इन सां कोन टुटंदो इन खां अलावा मुंहुं भर उल्टी करणु इन सां बि रोज़ो उल्टी जेका उहा उल्टी जेका मतिलबु रोकण सां आसानी सां न रोके सघिजे प्रेशर सां अचे लाट सां निकिरे इनखे चइबो मुंहुं भरियल उल्टी इहा बि जॾहिं ईंदी त इहा बि वज़ू खे टोड़े छॾींदी ऐं नापाक बि आहे इहा बि नापाक नजासे गलीज़ आहे जो इन जो शुमार आहे त इन सां बि थींदो ऐं ॿियो इन अच्छा अखि जो जेको ॾुखियल अखि जी उथियल अखि या आशो बि चश्म ख़राब थी पई उन जो पीप जेको वहे थो उहो दामन सां खणी कीअं उगियो त दामन नापाक दामन नापाक बिल्कुलु नापाक थींदो वरी हुन में साॻियो अचूं जेकॾहिं धर्म जे मिक़दार जे बराबरि नापाक थी आहे त निमाज़ दोहिराइणी वाजिबु हूंदी जेकॾहिं इन सूरत में अदा कयईं त धर्म केतिरो आहे असांखे धर्म मतिलबु मिसाल ॻाल्हि आम तौर ते जीअं मिसाल ॻाल्हि हथ जी तरीक़े सिधो कयो वञे उते पाणी हारियो वञे जी पाणी हारियो वञे जेसि ताईं वहणु लॻे त हाणे रुकिजी वञे इहो जेतिरो दाइरो ठहियो आहे इहो शरई हिकु धर्म आहे इन जे बराबरि जेकॾहिं एतिरो नजास लॻी निमाज़ पढ़ियईं बग़ैर धोइण ईअं न मां थोरो हितां उगियुमि थोरो हितां उगियुमि थोरो हितां उगियुमि हिन जेतिरो थियो ई न मुतफ़रिक़ जमा बि कयो वेंदो इनखे जमा कयो वेंदो थोरो हितां वारो थोरो हितां वारो मिलाईंदासीं जे हथ जी तिरी जेतिरो जिते पाणी ॼमी बीहे एतिरो सॼो थी वेंदो त पोइ कपिड़ो नापाक आहे इहो नमाज़ जे हुकुम में आहे पर जेके इन खां घटि आहे कपिड़ो त ओतिरो सो नापाक ई नापाक आहे इहो ई जेकॾहिं दरिया मां घटि नापाक हिसो पाणी में विझंदासीं पूरी बाल्टी नापाक थी वेंदी इहो जेको मां बयानु कयो इहो नमाज़ जे हिसाब सां हुयो त दिरहम जे बराबरि हूंदो त नमाज़ जेकॾहिं पढ़ियईं त दुबारा पढ़णु लाज़िम आहे हुनखे दिरहम खां वधीक जेकॾहिं हुअसि ऐं निमाज़ शुरू कयईं त निमाज़ उन शुरू ई कोन थींदी हा दिरहम खां घटि हुई निमाज़ शुरू कयईं त निमाज़ थी वेंदुसि इहो ई हुकुम पीप जे लाइ आहे इहो ई हुकुम रत जे लाइ आहे रत जे लाइ जेको गलीज़ आहे जे पाणी जे लाइ आहे जी इहो ई हुकुम कन जे पीप जे लाइ आहे जेको कन जी पीप निकिरंदी आहे कन वहण जी सूरत में इहो ई हुकुम ॾंद मां रत जेका वही हले थी पई ॿाहिरि अचे थी पई या नक मां नक हीर जंहिंखे चऊं उर्दू में नक्सीर चइबो आहे उहा नक हीर जी रत जेकॾहिं वही आई आहे उहा बि नापाक आहे इहे जेके बि जिस्म मां पाणे आठ निकिरनि था यानी जिस्म मां त ज़ख़्म जी सूरत में ऐं सुराखनि मां बीमारी जे करे निकिरे जी त उन इहो साॻियो हुकुम आहे त इहो नजासे गलीज़ आहे इन सां वज़ू टुटी पवंदो ऐं ॿियो इहो आहे त जागंदे रुकू ऐं सजदे वारी निमाज़ में बालिग जो टहक ॾियण सां बि वज़ू भॼी पवंदी आहे अच्छा हाणे हिकिड़ो नमाज़ पढ़ी रहियो आहे ॿिए अची करे हुन सां मज़ाक कई आहे त हुन एतिरो खिलियो जो पंहिंजे कन ते आवाज़ु पहुतो
जेकर सिर्फ़ माना पंहिंजी आवाज़ कन ते ॿुधो सर नमाज़ टुटी पवंदी, नमाज़ टुटी वुज़ू कोन पई भॼंदी। पर जेकॾहिं एतिरे आवाज़ सां खिलियो जो घर वारनि बि ॿुधी वरितो जी भर मतिलबु 3-4 जेके वज़ाहत फरमायो उलमा अॻम टहक चइबो हिनखे आहे जो पाण ॿुधई भर वारा 3-4 ॿुधी वठनि त इहो टहक आहे। हिन में नमाज़ पर न अकेलो आहे, कोई ॿुधे ई नथो, अकेलो खिलियो आहे। अकेले जी लाज़मी न को हुजे, मतिलबु एतिरो आवाज़ वियो जेकर हुजनि हा त ॿुधी वञनि हा। अच्छा आवाज़ जी जी ॿुधण न आहे त इन सूरत में जेके टहक आहे त पोइ हुनजी नमाज़ वई ऐं वुज़ू बि वई। अच्छा नमाज़ में एॾे आवाज़ सां खिलियो जो उनजो खिलण जो आवाज़ ॿियनि बि ॿुधी वरितो जे हुजनि हा, अकेले में बि खिलियो। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि अचे वेंदियूं, नमाज़ जे दौरान माण्हू खिली वेंदो आहे, त हाणे एतिरो आवाज़ जो ॿिया ॿुधी वठनि त वुज़ू बि वियो, नमाज़ वई। ऐं जेकॾहिं तव्हां मतिलबु घटि आहे जेकॾहिं उन खां सिर्फ़ु पाण ई ॿुधाई त उनजी नमाज़ वई वुज़ू आहे। ऐं जेकर इन खां अगरि सिर्फ़ु मुस्कुराई त उन नमाज़ कोन टुटंदी, न ई वुज़ू टुटंदो हुनजो। ऐं ॿियो जेको आहे इहो अहम आहे, उहा सुम्हण सां बि वुज़ू टुटी पवंदो आहे। पर सुम्हण जे लाइ 2 शराइत आहिनि त मक़अद जेको आहे जी ॿई ॼणे गॾु हुजूं जमा थींदियूं तॾहिं वुज़ू टुटण जो हुकुम लॻायो वेंदो, इन खां अलावा न। पहिरियों त मक़अद इहा वेहण जी जेकी जॻह आहे उहा बिल्कुलु सही तरीक़े सां ॼमियल न हुजे। ऐं ॿी जेकी शर्त आहे अहिड़ी हायत ते मिसाल जे तौर ते माण्हू सोफ़े ते वेठो आहे, जी जी मतिलबु इहो छा आहे इंसानु सही माना मक़अद ॼमियल न आहे त जीअं वरी औरत जीअं सजदो कंदी आहे त इन हवाले में सही माना ॼमियल न हूंदा मक़अद इहा। ऐं ॿी शर्त जेका हूंदी आहे उहा त अहिड़ी हैत ते सुतल न हुजे जो निंड जी राह में रुकावट बणिजे। त इहे ॿई शर्त जी मतिलबु टेक लॻाए करे सुम्हे ऐं मक़अद पंहिंजी जाइ खां उथे, जी इहे 2 शयूं इकठियूं थियनि त पोइ। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे अहिड़ी जाइ ते वेठो आहे जो वेहण वारी जॻह जेका आहे आमतौर ते चऊं जेका री ख़ारिज थियण वारी जॻह आहे इहा ज़मीन सां बिल्कुलु टच ॼमियल आहे, इते हिनखे निंड जा झटका बि आया पर हीअ पंहिंजी जाइ खां उथियो न आहे, छड़ो हीअं ई झटका आया आहिनि। हा जेकॾहिं एतिरो झटको आयो जो हीअ यानी वेहण वारी जॻह पंहिंजी जाइ खां उथी वई ज़मीन खां त हाणे वुज़ू भॼी पियो। न सिर्फ़ु एसि ताईं न आहे, इन फरमाईंदा जेकॾहिं ईअं थी किरियो वञी त फ़ौरन पाण खे संभाले वरितई। अक्सर ईअं थींदा बि आहिनि, थी करे फ़ौरन संभाले वेंदो आहे। हिते टेक न आयो न, छड़ो मक़अद उथी टेक न आयो। जेकॾहिं टेक बि हुजे ऐं मक़अद उथियल हुजे, हाणे हिकिड़ो माण्हू ईअं आहे अहिड़े कंहिं कुर्सी ते वेठो आहे जंहिं ते टेक त अथसि पर मक़अद ॼमियल आहे, इते निंड अचे वई त इहे हिते मतिलबु मक़अद ॼमियल बि अथसि ऐं हैत बि अहिड़ी जेका निंड जी राह में रुकावट बि न आहे त इन बिल्कुलु वुज़ू हुन टुटी पवंदो। मक़अद तोड़े ॼमियल हुजे, छो त 2 शयूं चओ था न इकठियूं हुजनि। जी जी ॿई मक़अद पंहिंजी जाइ खां उथे ऐं टेक लॻल हुजे। सभ खां पहिरियां मक़अद ॼमियल न हुजेसि त तव्हां जेकॾहिं इन सूरत में इहो आहे त मक़अद हुन ॼमियल आहे पोइ त ज़ाहिर आहे ॿियो पहिरियों ई शर्त कोन पाए नमाज़ उन वुज़ू बरक़रार आहे केतिरी। यानी वेठे वेठे माण्हू खे कुर्सी ते वेठो आहे मक़अद ॼमियल आहे, थोरे टेक आहे निंड अचे बि वई त बि वुज़ू न वियो कोन छा करे मक़अद ॼमियल आहे। हिकु शर्त ई हिते पाए थो त ॿिए खे त ॾिठो ई कोन वेंदो। ज़बरदस्त मुफ़्ती साहब वॾा मसइला तव्हां हल करे छॾिया। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अजर अज़ीम अता फ़रमाए। अवां तशरीफ़ वठी आया, मां तव्हांजो थोराए थो, अवां जी महिरबानी। इंशा अल्लाह तबारक व तआला अॻे बि अवांखे इल्मु हासिलु कंदा रहिया आहियूं, हींअर बि करियूं था, अॻिते बि इंशा अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहा तकलीफ़ ॾींदासूं। असांजे साम्हूं नाज़रीन जी वॾी रहनुमाई करियो था, अल्लाह पाक तव्हांखे अजर अता फ़रमाए। मोहतरम हमज़ा क़ासमी साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? अॼोके प्रोग्राम जे बाद पंहिंजा राया ॾियो। असांजो यूट्यूब ते चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक लिखी करे सर्च कंदो न चैनल अची वेंदो, इन चैनल खे सब्सक्राइब करियो, इन ते पंहिंजा राया ॾियो ताकी असां अञा वधीक बहितर खां बहितरीनु प्रोग्राम कीअं करियूं, तव्हां कहिड़ी शइ वणी आहे, असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ 2 लफ़्ज़ लिखो। का शइ अव्हांखे सही सम्झ में नाहे आई उहो बि लिखो। असांजे प्रोग्राम खे शेयर करियो, नेकी जो कमु आहे, क़ुर ऐं हदीस खे फैलाइणु। सो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ज़रूरु अजर अता फ़रमाईंदो। ऐं फेसबुक ते असांजी जेको पेज आहे असांजो उनखे बि तव्हां फॉलो करियो, लाइक करियो। सिंध TV HD ऑफिशियल पेज, ग्रुप जी ॻाल्हि नथो करियां, पेज जी। इन पेज खे फॉलो कंदो उते तव्हांखे असांजा प्रोग्राम मिली सघनि था, नातूं वग़ैरह ऐं तस्वीर। सो तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिठो ऐं शेयर करण जी महिरबानी। अल्लाह पाक अव्हांखे ॿिन्ही जहाननि जो भलायूं नसीब फ़रमाए। इंशा अल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट मगर मौज़ू को ॿियो मुलाक़ात थींदी इंशा अल्लाह नज़रुनि जी सुभाणे। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। रोशनीअ जी वाट तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।